हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर मंजूर कालड़ो मूजिब सिंधी अंग्रेज़ी अदब ऐं ॿोलियुनि ते उबूर रखंदड़ सिंध ऐं वफ़ाक़ मां वॾनि मनसबनि ते नौकरियूं करण बाद रिटायर थियल सिंध जो बावकार किरदार साईं शाहनवाज़ महसर जे ताज़े अंग्रेज़ी में लिखियल किताब फ़लस्ताइन एंड अपैथी ऑफ द मुस्लिम वर्ल्ड जी पधराई वारी तकरीब हैदराबाद के एक मकामी होटल में थी, जंहिंमें नाले वारनि लेखकनि, शाइरनि, उस्तादनि, शागिर्दनि भरपूर शिरकत कई। ख़ासि मेहमाननि में जनाब गुल मोहम्मद इमरानी, जनाब ज़ुल्फ़िकार हाली भुट्टो, मोहतरम दरिया खान बलोच, मोहतरम काजी खादिम, मुजद्दद साहिब, मंसूर साहिब, जिन न फ़क़त शिरकत कई पर पंहिंजे रोशन ख़यालनि सां फ़ैज़याब कयो। तकरीब में लेखक मोहतरम शाहनवाज़ महसर पंहिंजे हिन काविशुनि बाबति ख़याल ओरिया, जंहिंमें फ़लस्तीन जी तारीख़, वाक़िअनि, साज़िशुनि, क़त्ले-आम, साम्राज्य इसराइल सां दोस्ती, ताज़ो अमेरिका जी केतिरनि ई यूनिवर्सिटियुनि में फ़लस्तीन मज़लूम अवाम सां हमदर्दियूं, रैलियूं, एहतजाज शुरू थी विया आहिनि, जिन सां फ़लस्तीन जो नस्लकशी त थी रही आहे, पर ॿिए तरफ़ संदनि मथां बर्बरियत, वहशियाणा तशद्दुद, संदनि मक़सदनि ऐं क़ुर्बानीनि जो क़दुरु कंदे हिमायत में तब्दील थियण सबबि अमेरिका ऐं संदनि हिमायती मुल्कनि में हैरानगी विचां ख़ौफ़ जी लहर जनम वठी चुकी आहे।